जुडो मां ख़बर ईंदा हलो त जुडो में पीटीआई जे मरकजी सदर ते पीटीआई तलका जुडो जे अॻुवाण माशूक खान लेगारी, पेलाज कोहली, ज्ञानचंद कोहली ऐं ॿियनि पारां लेगारी हाउस खां स्टेशन रोड ताईं अदलिया सां इज़हार यकजहती तौर रैली कढी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जे हक़ में नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻुवाणनि चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकमनि ते अमल कंदे मुल्क में चूंडूं कराए मुल्क जी अवाम खे हिन करप्ट हुक्मरान मां निजात ॾियारी वञे। वधंदड़ महांगाई सबबि मुल्क जी अवाम सख़्त परेशान आहे। जल्द चूंडुनि सां मुल्क जा हालात बेहतर थी सघनि था। इंशाअल्लाह चीफ जस्टिस साहब इनको इलेक्शन अनाउंस करेंगे और हम इंशाअल्लाह इलेक्शन को थ्रू इन चोरों को भगाएंगे। जब धरती करवट बदलेगी, जब कैदी कैद से छूटेंगे, जब पाप घरूंदे फूटेंगे, जब जुल्म के बंधन टूटेंगे, वो सुबह कभी तो आएगी। हम इस पसमानदा डूबे हुए सुखाए हुए इस जुल्म के मारे हुए इलाके के लोग आज इमरान खान के साथ यकजहती, आज चीफ जस्टिस उमर अता बंदयाल के साथ यकजहती के लिए रोडों पे आए हैं और इन जालिम हुक्मरानों को और इन आइन व कानून को वो जो है वो एक तरफ करके अपनी बदमाशी और मनमानी के साथ इधर सारे कानून तोड़ने वालों को बता रहे हैं कि पाकिस्तान की पूरी आवाम जाग गई है, उठ गई है। अब जो है आपको इलेक्शन में जाना पड़ेगा, आपको जमहूरी अमल में जाना पड़ेगा। इमरान खान जे सॾ ते तालका जुडो जे सदर माशूक लिगारी जे अॻुवाणी में ही कढी वई आहे ऐं हिन रैली जो मक़सदु इहो आहे त चीफ जस्टिस सां ही असां जेको तालको जुडो छा पर पूरी पाकिस्तान जी आवाम गॾु असां चीफ जस्टिस खे चऊं था त तव्हां कानून जी बालादस्ती खे क़ाइमु रखो, हिन मुल्क जे आइन खे क़ाइमु रखो ऐं असां हर क़दम तव्हां सां गॾु आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।